सिंधी अदीबन, दानिश्वरन, साथी समाजी तंजीमुनि जे अॻवान, तइलीमी माहिरनि, अदारनि जे सरबराहनि ऐं समाज सुधारकनि सिंधी यूनिवर्सिटी मां हथियारनि खे पाक करण ऐं तइलीमी सरगर्मियुनि खे मुस्तक़िल बहाल करण ऐं कंहिं क़िस्म जे यूनिवर्सिटी जे अंदरि बाइकाट न करण ते इतफ़ाक़ कयो आहे। अॼु इन क़िस्म जो इतफ़ाक़ सिंधी यूनिवर्सिटी जी मेज़बानी हेठि हैदराबाद जी मक़ामी होटल में सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे दौरान कयो वियो आहे। अॼोकी अहम जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस आहे उन में सिंधी यूनिवर्सिटी जे अंदरि हिन वक़्त ताईं जेके बि शागिर्द क़तल थिया आहिनि, इवन यूनिवर्सिटी जे अंदरि निगाह हथियारनि जी जेका आहे मुंतकिली आहे त हासिल में हथियार कीअं था पहुचनि, जॾहिं शागिर्दनि जे विच में झेड़ा थियनि था त ओॾी महिल हथियारनि जो निमाज़ कीअं थो थिए, हथियार इस्तेमालु थियनि था। इवन नंढी नंढी ॻाल्हि ते जेके बाइकाट थियनि था, जंहिंजे करे यूनिवर्सिटी जो माहौल सख़्तु मुतासिर थिए थो ऐं इम्तिहाननि जे दौरान या जेके अहम सरगर्मियुनि जे दौरान 15-15 ॾींहं 20 ॾींहं यूनिवर्सिटी जेका आहे सा उहा बंदि थी वञे। इन समूरनि मसइलनि ते ॾाढी तफ़सील सां जेका आहे सा ॻाल्हि ॿोल थी आहे। पहिरियों दफ़ो थियो आहे त यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया, सिविल सोसाइटी, पॉलिटिकल पार्टीज़, सिंध जा अदीब, दानिश्वर, समाज सुधारक, इवन तइलीमी माहिर इहे गॾियल हिकिड़े हुन में वेठा आहिनि, हिकिड़े टेबल ते वेठा आहिनि। उन्हनि ॾाढी बारीक़ीअ सां हिननि मसइलनि ते ॻाल्हि कयो आहे। ख़ासि तरह सां अॼोके हिन जेको ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस आहे उन जी सदारत वाइस चांसलर मोहम्मद नज़ीर मुग़ल पाण कई आहे। नाले वारो दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो, मेहता अकबर राशिदी, पीपी अॻवान ताज हैदर, अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श फलीजो, एसयूपी सरबराह से बिलाल अहमद शाह, डॉक्टर कादर नसी, एससीबी सरबराह अयालती फलीजो, डॉक्टर सफदर सरकी जीअं सिंध तहरीक जो चेयरमैन, डॉक्टर हीर आलम मरी, अबरार काज़ी, प्रोफेसर एजाज कुरैशी, नाम शेख हमीद सिंधी, कलंदर शाह लखियारी समेत तक़रीबन सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, अदीब ऐं राइटर्स वॾे हंध में अॼोकी कॉन्फ्रेंस में शरीक थिया आहिनि ऐं हुननि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त सिंध यूनिवर्सिटी मां हाणे मुस्तक़िल बुनियादनि ते हथियार जे खेल खे ख़तमु करण जे लाइ बाक़ाइदे हिकिड़ी गॾियल हिकमत अमली जेका आहे क़ाइमु थींदी। उन में जेके बाइकाट थियनि था उन जी का बि सियासी तंज़ीम सपोर्ट न कंदी। जेकॾहिं का बि सियासी तंज़ीम जंहिं शागिर्द दर वटां हथियार निकितो, जंहिं शागिर्द हथियारनि जो निमाज़ कयो, उन में जेकॾहिं उनजी कंहिं पार्टी फेवर कई त उन जेका आहे उहा उन ते पोइ जेका मॉनिटरिंग कमेटी जोड़ी अथनि ऐं जेका मुशावरती कमेटी जोड़ी अथनि उहा बाक़ाइदे उनजो नोटिस वठंदी ऐं ईअं अॼोके हिन अहम ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेका आहे सा उहा यूनिवर्सिटी में जेके सरगर्मियूं आहिनि, तालीमी सरगर्मियूं आहिनि, हिकिड़े पुरअमन माहौल में मुस्तक़िल रखण जे लाइ जेको आहे सो पंहिंजो जेके रेगुलेशन्स आया आहिनि या इतफ़ाक़ राय थियो आहे जिन मामलनि ते, उन खां पोइ इन जेका पुॼाणी ते पहुती आहे जिन खां ख़ालिद, वॾी महिरबानी अव्हां जी।